अस्सलाम वालेकुम प्यारा शागिर्दो, उम्मीद है सब ठीक ठाक ऐं मज़े में हूंदो। जेकॾहिं अव्हां न्यूक्लियर फिज़िक्स में टॉपिक्स ते स्टडी न कई आहे, उन्हनि खे टच बि न कयो आहे, त घबराइण जी का बि ज़रूरत न आहे। डिस्क्रिप्शन में हेठि अव्हांखे मुंहिंजनि सभिनी लेक्चर्स जूं वीडियो मिली वेंदियूं। इंशाअल्लाह क्लिक कंदो त अव्हांखे सभई टॉपिक्स क्लियर थी वेंदा। सो अचो त असां यानी हींअर MCQs खे सॉल्व कयूं। अॻियां ॾिसो, अव्हांजे MCQs आहे त आइडेंटिफाई द स्कीमेटिकल रिप्रेजेंटेशन ऑफ फिशन प्रोसेस फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शंस। ऑप्शन ए में ॾिसो आहे त हिकिड़ो न्यूट्रॉन अची हेवी न्यूक्लियस सां स्ट्राइक थो करे। जीअं ई हेवी स्ट्राइक सां न्यूट्रॉन जी स्ट्राइक थींदो आहे त उहो नंढनि ॿिनि फ्रेगमेंट्स में टुटी पवंदो आहे, नंढनि ॿिनि फ्रेगमेंट्स में टुटी पवंदो आहे ऐं उहे फ्रेगमेंट्स असांजा यानी एक्स या वाई यानी डिफरेंट थींदा। इहा ॻाल्हि ज़हन में रखिजो, ठीकु आहे। उहे डिफरेंट हूंदा, एक्स ऐं वाई सां असां डिनोट कयो आहे। प्लस में न्यूट्रॉन्स इमिट थींदा आहिनि यानी कि एवरेज जे हिसाब सां, ऐं क्यू एनर्जी जेकी रिलीज़ थींदी आहे, रिलीज़ड एनर्जी हूंदी आहे, इहा असांजी इमिट थींदी आहे यानी मिलंदी आहे असांखे। क्लियर। हाणे अॻियां बी ऑप्शन में बि ईअं ई आहे, को न्यूट्रॉन आहे, हेवी न्यूक्लियस आहे ऐं एक्साइट थिए थो न्यूक्लियस, उन खां पोइ ॿिनि फ्रेगमेंट्स में टुटे थो, प्लस में न्यूट्रॉन्स ऐं क्यू एनर्जी आहे। उन खां अलावा वरी ॾिसो, न्यूट्रॉन अचे स्ट्राइक थो थिए हेवी न्यूक्लियस में यानी एक्साइट थो थिए न्यूक्लियस, ॿिनि फ्रेगमेंट्स में टुटे थो ऐं न्यूट्रॉन्स मिलंदा, क्यू एनर्जी मिले थी। डी ऑप्शन ऐं ए ऑप्शन ते गौर कजो। न्यूट्रॉन अची स्ट्राइक थो थिए, ॿिनि फ्रेगमेंट्स में टुटण जे लाइ एक्साइट थी वियो, उन खां पोइ ॿिनि फ्रेगमेंट्स में टुटो, हाणे न्यूट्रॉन्स इमिट थिया, इजेक्ट थिया ऐं प्लस में क्यू एनर्जी रिलीज थी। लेकिन ॾिसो, हिन ऑप्शन में एनर्जी कंजर्वड आहे, हिन ऑप्शन में एनर्जी रिलीज़ड आहे। जॾहिं बि फिशन प्रोसेस थींदो आहे उन वक़्तु हमेशह जेका क्यू एनर्जी रिलीज़ थींदी आहे उहा कंजर्वड न हूंदी आहे बल्कि रिलीज़ड हूंदी आहे। इन जे करे ऑप्शन ए इज़ करेक्ट। हाणे हिन में ॾिसो, ही छो ग़लति आहे बी, छो जो हिन में ॾिसो ॿई फ्रेगमेंट्स में सेम आहिनि, ॿई फ्रेगमेंट्स जेके मिलिया आहिनि सेम। जॾहिं बि फिशन थींदो आहे त ॿई फ्रेगमेंट्स सेम तव्हांखे न मिलंदा, उनजो एटॉमिक मास, उन एटॉमिक नंबर छा हूंदो, डिफरेंट हूंदो आहे। क्लियर बाबा। सो इहो असांजो ए ऑप्शन इज़ करेक्ट। हाणे अॻियां ॾिसो, अव्हांजे ॿियो क्वेश्चन आहे, अ डैश इज़ positively charged particle with the properties similar to the alpha particle. Its mass is 1/4 and charge is 1/2 of that in alpha particle. It is smaller in size and carries less energy at the same velocity. सवाल जो मक़सद ऐं मतलब इहो आहे त हिकिड़ो पार्टिकल आहे जेको अल्फा सां कंपेयर था कयूं। हाणे अल्फा सां कीअं था कंपेयर कयूं, सवाल में यानी कि पुछियो थो वञे त को हेठियनि ऑप्शंस मां अहिड़ो पार्टिकल आहे जेको अल्फा सां कंपेरेबल हुजे मास सां ऐं चार्ज सां। कीअं? जेकॾहिं अल्फा जो मास हूंदो आहे केतिरो, 4 AMU, AMU में 4 हूंदो आहे, ऐं जेको चार्ज हूंदो अथसि, चार्ज अल्फा जो उहो केतिरो हूंदो आहे, उहो हूंदो आहे +2। हाणे चए थो, जेकॾहिं अल्फा जो मास 4 आहे, को अहिड़ो पार्टिकल जेको उनजो 1/4 हुजेसि मास, त हेठियनि मां बीटा पार्टिकल त कोन थींदो, गामा रे त उहे ई मासलेस आहे, न्यूट्रॉन त चार्ज अथसि ई कोन, बैलेंस आहे। लेकिन प्रोटॉन जी मैचिंग थिए थी। यस, तव्हांखे ख़बर आहे त प्रोटॉन जो जेको मास हूंदो आहे छा में, AMU में घणो हूंदो आहे, उहो हूंदो अथसि असांजो यानी कि 1 AMU, एप्रोक्सीमेटली 1 MU। क्लियर। हाणे 1 MU ऐं चार्ज घणी हूंदी अथसि, चार्ज +1 हूंदी अथसि, +1। हाणे ॾिसो, हिन जो चौथो हिस्सो आहे प्रोटॉन जो, यस 1/4 थी वियो। क्लियर। ऐं चार्ज हाफ थी वियसि, छो जो हिते +2 आहे त हिते +1 आहे, त असां चई सघूं था त जेको प्रोटॉन आहे उहो यानी अल्फा सां यानी कंपेरेबल बिल्कुलु एग्जैक्टली क्वेश्चन जे मुताबिक़ आहे। त हिन करे ऑप्शन कहिड़ो सही थींदो, डी ऑप्शन। क्लियर जी बाबा। हाणे ॾिसो, अव्हांजे अॻियां ॿिया क्वेश्चन्स आहिनि MCQs। ड्यूरिंग द process of nuclear disintegration
when an alpha particle emission occurs, atomic number of the atom changes by dash and its mass number changes by dash. माना पहिरियां असां ऑप्शंस में एटॉमिक नंबर जे बुनियाद ते चेंजिंग थींदी ऐं पोइ असां छा काउंट कंदासीं एटॉमिक मास जे बुनियाद ते। हाणे सम्झण जी ॻाल्हि इहा वा, थोरो गौर कजो त जॾहिं बि अल्फा जी इमिशन थींदी आहे त पोइ हमेशह उन जेको जंहिंमां अल्फा निकितो उन जे एटॉमिक नंबर ते 2 टाइम डिक्रीमेंट ईंदी ऐं 4 टाइम डिक्रीमेंट ईंदी एटॉमिक मास ते। त असां हिननि ऑप्शन मां उहो ऑप्शन ॻोल्हींदासीं जंहिंमें एटॉमिक नंबर घणा टाइम 2 टाइम डिक्रीज थिए ऐं 4 टाइम छा थिए एटॉमिक मास। सो ॾिसो ही एटॉमिक नंबर आहे पहिरियां, पोइ एटॉमिक मास आहे। पहिरिएं ऑप्शन में 1 यूनिट त 1 यूनिट, ऑप्शन में 4 यूनिट्स ऐं 4 यूनिट्स आहिनि। सी ऑप्शन में 2 यूनिट्स ऐं 4 यूनिट्स आहिनि ऐं डी ऑप्शन में 2 यूनिट्स ऐं 2 यूनिट्स आहिनि। हाणे ॾिसो अल्फा जी इमिशन सां एटॉमिक नंबर ते 2 टाइम ऐं एटॉमिक मास ते 4 टाइम डिक्रीमेंट थींदी आहे, इन करे सी ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन। क्लियर बाबा? अॻियां ॾिसो ॿियो क्वेश्चन, आइसोटोप्स ऑफ अ गिवन एलिमेंट ऑल हैव द सेम छा? जेके आइसोटोप्स हूंदा आहिनि उन्हनि जो छा सेम हूंदो आहे? एटॉमिक नंबर सेम हूंदो आहे। छा हूंदो आहे? एटॉमिक नंबर। ऐं असांखे ख़बर आहे त एटॉमिक नंबर असां छा काउंट कंदा आहियूं, या त एज अ प्रोटॉन, मोस्टली प्रोटॉन हूंदो आहे, या त इलेक्ट्रॉन सम केसिस में। लेकिन असां हिते मोस्टली जेको काउंट कंदासीं उहो प्रोटॉन जे हिसाब सां। त ॾिसो प्रोटॉन कहिड़े ऑप्शन में आहे? ऑप्शन ए में चार्ट मास रेशियो आहे, ऑप्शन बी में न्यूट्रॉन नंबर आहे, ऑप्शन सी में न्यूक्लियॉन नंबर आहे ऐं ऑप्शन डी में प्रोटॉन नंबर आहे, इन करे डी ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन। क्लियर? हाणे ॾिसो अॻियां ॿियो क्वेश्चन आहे, दिस इज आल्सो नोन एज एंटी इलेक्ट्रॉन। हाणे एंटी पार्टिकल ऑफ इलेक्ट्रॉन, एंटी त उहो छा हूंदो आहे? पोजिट्रॉन हूंदो अथव। ॾिसो छा ही फोटॉन न, प्रोटॉन न, पोजिट्रॉन। सी ऑप्शन इज करेक्ट बिकॉज लेप्टॉन न थींदो। ठीकु आहे, लेप्टॉन इज अ फैमिली हूंदी आहे। हाणे अचो ॿिए क्वेश्चन ते, इन न्यूक्लियर रिएक्शंस वी हैव द कंजर्वेशन ऑफ। हाणे छाजी कंजर्वेशन हूंदी आहे? सिर्फ़ मास जी न, सिर्फ़ एनर्जी जी न, मोमेंटम जी न, टिन्ही जी हुजणु घुरिजे, मास, एनर्जी एंड मोमेंटम। इन करे डी ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन। A material consisting of fissionable यानी फिसाइल आइसोटोप is called। हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त जेको मटीरियल फिशन प्रोसेस कराए या फिशन एबल हुजे, फाइसाइल हुजे, फिसाइल हुजे, त उहो कहिड़ो हूंदो आहे? मॉडरेटर न, रिएक्टर फ्यूल। यस, रिएक्टर फ्यूल थींदो, जो कूलेंट बि कोन थींदो, कंट्रोल मटीरियल बि कोन थींदो ऐं शील्डिंग बि कोन थींदा। इन जे करे असां चवंदासीं ही छा आहे बाबा? रिएक्टर यानी कि असांजो फ्यूल आहे। छा आहे? रिएक्टर फ्यूल। क्लियर? जी बाबा। त ॾिसो अॻियां ॿियो क्वेश्चन आहे त आइडेंटिफाई द प्रॉपर्टीज़ आर प्रॉपर्टी ऑफ गुड कूलेंट मटीरियल। हाणे कूलेंट मटीरियल छा कंदो आहे? तव्हां सभिनी खे ख़बर आहे, जेकी ओवर हीट हूंदी आहे उनखे कूल करण जे लाइ, माना ओवर हीटिंग जेको यानी कि ओवर हीटिंग थी वेंदी आहे उनखे घटि करण जे लाइ, यानी टेम्परेचर लो करण जे लाइ ही कूलेंट यूज़ थींदो आहे। लेकिन हिते गुड कूलेंट जूं प्रॉपर्टीज़ कहिड़ियूं आहिनि जेको छा करे? हाणे प्रॉपर्टीज़ में तव्हांखे इहा ख़बर हुअणु घुरिजे त उहो केमिकल रिएक्शंस जेके हूंदा आहिनि उन जे लाइ बिल्कुलु मोर स्टेबिलिटी हुजणु घुरिजे, मोर स्टेबिलिटी। क्लियर? ऐं उनखां अलावा हू न्यूट्रॉन्स खे एब्ज़ॉर्ब न कंदो आहे। यानी कि हाणे ॾिसूं छा ही जेके अॻियां क्वेश्चन्स में प्रॉपर्टीज़ आहिनि छा इहे मैच थियनि थियूं? सो ॾिसो, it should have as little effect on neutrons as possible। yes, यानी कि हिन जो यानी कि न्यूट्रॉन्स ते इफेक्ट सफ़ा न जे बराबर हुजणु घुरिजे। क्लियर? इट शुड नॉट इंड्यूस एनी केमिकल इफेक्ट विद द अदर मटीरियल्स इन कॉन्टेक्ट विद द सिस्टम। जेको बि यानी कि सिस्टम सां ॿियो को मटीरियल आहे त उन सां केमिकल रिएक्शन यानी कि न हुजणु घुरिजेसि, इहा प्रॉपर्टी हुजणु घुरिजे, यानी हूंदी आहे कंहिंजी? कूलेंट मटीरियल जी, गुड कूलेंट जी। त कूलेंट शुड नॉट ब्रेक अप अंडर द इफेक्ट ऑफ रेडिएशंस। कूलेंट खे
जेके रेडिएशंस हूंदा आहिनि उन्हनि जे मुताबिक़ ब्रेकअप न थियणु घुरिजे, यानी कि द कूलेंट शुड नॉट ब्रेकअप अंडर द इफेक्ट ऑफ रेडिएशंस। माना जेको कूलेंट पाण वां रेडिएशंस जे इफेक्ट जे करे पाण टुटी न पवे, ब्रेक न थी पवे। त इहो असांजूं सभु प्रॉपर्टीज़ आहिनि छा जूं, गुड कूलेंट जूं। छा इहे सभु सही आहिनि? यस, बिल्कुलु सभु वैलिड आहिनि। माना फर्स्ट बि सही आहे, सेकंड बि सही आहे, थर्ड बि सही आहे। माना पोइ नॉट ओनली फर्स्ट, not only second, not only third, but first, second, third, माना E option is correct option. Clear? ॾिसो अॻियां अव्हां जे ॿियो क्वेश्चन आहे, गीगर काउंटर इज अ पोर्टेबल डिवाइस which is widely used for। गीगर मुलर जेको काउंटर डिवाइस हूंदो आहे, यानी कि डिटेक्टर हूंदो आहे, उहो पोर्टेबल माना सेंसिटिव डिवाइस आहे। हाणे उहो वाइडली यानी मोस्टली छा जे लाइ यूज़ थींदो आहे? मेकिंग विजिबल पाथ्स, छा पाथ्स खे विजिबल करण जे लाइ, डिटेक्शन ऑफ आयोनाइजिंग पार्टिकल्स, या डिटेक्शन ऑफ रेडिएशंस, या यानी बी एंड सी सही आहे, या कहिड़ो बि इन्हनि मां ऑप्शन कोन थींदो। त ज़हन में रखो, जेको असां पढ़ी आया आहियूं, गीगर मुलर काउंटर रेडिएशंस खे बि छा कंदो आहे? डिटेक्ट कंदो आहे, यानी कि आयोनाइजिंग पार्टिकल्स जेके आहिनि उन्हनि खे बि डिटेक्ट कंदो आहे, ऐं जेके रेडिएशंस आहिनि उन्हनि खे बि डिटेक्ट कंदो आहे। सो इन करे बोथ ऑप्शन में जेको बी एंड सी आहे ॿई सही आहिनि, इन करे डी ऑप्शन इज़ करेक्ट। क्लियर?